नाज़रीन, एंटी करप्शन सिंध जूं जाम इकराम धारेजो खे मिलण बाद ही अहम खातो करप्शन ते ज़ाब्तनि जे उबतड़ करप्शन जो घर बणिजी वियो आहे। सूबाई वज़ीर जाम इकराम धारेजो जे भाउ जी डेपुटेशन ज़रिए डिप्टी डायरेक्टर तौर गैर कानूनी मुक़ररी बाद तारिक धारेजो रिश्वत जी बाज़ार गरम कंदे हिन खाते में कम कंदड़ कुछ ईमानदार ऑफिसरनि तोड़े शहरनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। इन सिलसिले में वधीक तफ़सील ॾिसूं था कमर मेमण जी हिन रिपोर्ट में। सिंध में करप्शन खिलाफ कम कंदड़ एंटी करप्शन खाते जो वागू धारेजो खानदान के सौंपण बाद ही अहम खातो करप्शन ते कंट्रोल बदिरां करप्शन के वडे पैमाने ते हथी वठाइण तोड़े हुरलुट में सरगर्म बणिजी वियो आहे। एंटी करप्शन खाते जे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारेजो सूबे में करप्शन जी बाज़ार गरम करण खां अलावा सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी बि भनकड़ी कंदे पंहिंजे सगे भाउ जाम ज़फरुल्लाह धारेजो खे ॿियो भेरो डेपुटेशन ते सिंध जे एंटी करप्शन खाते में अहम उहदे ते मुक़रर कराए छॾियो आहे। ज़फर धारेजो पहिरियों भेरो अप्रैल 2018 में एंटी करप्शन खाते में डेपुटेशन ते डिप्टी डायरेक्टर लाड़काणो ज़ोन मुक़रर थियो। जुलाई 2018 में पंहिंजे असल पुलिस खाते में संदसि वापसी थी। ॿियो भेरो गैर कानूनी तौर ते 18 जनवरी 2019 ते खेसि ॿीहर डेपुटेशन ते एंटी करप्शन खाते में मुक़रर करायो वियो ऐं 6 अप्रैल 2020 ते पंहिंजे नंढे भाउ सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारेजो जी आशीर्वाद सां डिप्टी डायरेक्टर ओलह ज़ोन कराची मुक़रर कयो वियो आहे। डिप्टी डायरेक्टर ज़फर धारेजो अमली तौर ते एंटी करप्शन खाते जो सरबराह बणियल आहे, जंहिं जे आॾो डायरेक्टरनि समेत समूरा ऑफिसर ऐं अमलो बेवस बणियल आहिनि। ज़रिए मूजिब एंटी करप्शन खाते में गैर कानूनी तौर मुक़रर करायल डिप्टी डायरेक्टर जाम ज़फरुल्लाह धारेजो पंहिंजे मनपसंद मुलाज़मनि ऐं ख़ानगी माण्हुनि ज़रिए बिल्डर्स, कारोबारी माण्हुनि, सरकारी ऑफिसरनि, मुलाज़मनि ऐं आम शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। एंटी करप्शन में हूंदे सिंध पुलिस जी मोबाइलनि तोड़े वर्दीन जो गैर कानूनी इस्तेमाल कंदे करोड़े रुपया उगाड़ण में मसरूफ़ अमल बणियल आहे। ज़फर धारेजो जो हाल त पंहिंजी जाइ ते पर माज़ी बि करप्शन जे करतूतनि सां भरियल आहे। मौसूफ़ एसएसपी जेकबाबाद मुक़ररी दौरान रेलवे जो वॾे मिक़दार में लोहो चोरी करण में बि मुलविस रहियो, जंहिं जी एफआईआर संदसि खिलाफ लाहौर जे रेलवे थाणे ते दाख़िल आहे। जाम इकरामुल्लाह धारेजो वटि अलाए कहिड़ो जादू आहे जो खेसि हिकु ई वक़्तु एंटी करप्शन खां सवाइ इंडस्ट्रीज़ एंड कॉमर्स ऐं कोऑपरेटिव खातनि जा अहम कलमदान पिणु हवाले कया विया आहिनि। धारेजो बिरादरान जो भाणेजो एसएसपी तारिक रज़ा धारेजो खे वरी सिंध जे एंटी एनक्रोचमेंट सेल जो डायरेक्टर मुक़रर कयो वियो आहे। धारेजो बिरादरान पाण वटि मौजूद एंटी करप्शन ऐं कोऑपरेटिव खातनि ऐं भाणेजे तारिक रज़ा धारेजो जी एंटी एनक्रोचमेंट सेल जे सरबराह हुअण जो वॾे पैमाने ते नाजाइज़ फ़ाइदो वठंदे कराची ख़ासि करे शहर जे ओलह ऐं सेंट्रल ज़िलनि जे बिल्डर्स, कारोबारी माण्हुनि, मौरूसी ज़मीन जे मालिकनि, सरकारी मुलाज़मनि ऐं आम शहरियुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे, जिन खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ब्लैकमेल करे खाइनि करोड़े रुपयनि जी रिश्वत वसूल करण जा इतला आहिनि। पीपल्स पार्टी जी आला क़यादत तोड़े सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह खे घुर्जे एंटी करप्शन में हिन माफ़िया पारां करप्शन ते ज़ाब्ते बदिरां उन जे उबतड़ थींदड़ कम जो फौरी नोटिस वठी सुधारा आंदा वञनि त जीअं न रुगो अवाम जो हिन अहम खाते तां खॼी वियल एतमाद बहाल थी सघे पर करप्शन खे मुंझो पिणु अची सघे। कमर मेमण, मेहरान न्यूज़, कराची।